पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी, जंहिंजा एपिसोड अचण वारा धमाकेदार थियण वारा आहिनि। इन में तव्हांखे हाणे जाबर जी जेका मुनाफ़क़त आहे पंहिंजे सौट जे साम्हूं बि अची वई आहे। तव्हां ॾिठो सिकू जे साम्हूं जॾहिं हू अटकिया रिश्तनि ते हेॾे होॾे, हिन हिसाब सां इहा हिकु मुनाफ़क़त आहिस्ता आहिस्ता इन जा रिश्ता पाण में अञा ख़राबु कंदी, जंहिंजो फ़ाइदो सांवल या चाकर खणी सघे थो या रुंडो इन शइ जो फ़ाइदो खणी सघे थो। पोइ ही विढ़ी पाण में महा थींदा। वक़्ती तौरु हिननि जो गठजोड़ आहे, बाद में इन्हनि खे ख़बर पवंदी। वक़्ती तौरु सांवल खे ऐं चाकर खान खे बि एतिरी सम्झ में ॻाल्हि नथी अचे, इन्हनि खे नुक़सानु ई नुक़सानु आहे। बाद में ही पंहिंजे फ़ाइदे में वेंदा, इन्हनि खे जॾहिं जा दुश्मन साम्हूं साफ़ ज़ाहिर थी वेंदा। बाक़ी ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हुन जेको आहे इहो सांवल जेकी कहाणी जी भेण जो रिश्तो जेको वठी रहियो आहे प्रोमो में तव्हां ॾिठो चाकर खान चई रहियो आहे, इहा बि माना ज़बरदस्त सीन आहे। इहो अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा, थी सघे थो काफ़ी एपिसोड खां बाद में। तव्हां ॾिठो हूंदो त इहा हिकदमि रिश्ते जी ॻाल्हि कीअं अची वई त हुननि जो पाण में जहिड़ो आहे। बहरहाल दोस्तो, इहे अचण वारे एपिसोडनि में सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। अपडेट सुठी लॻी महिरबानी करे शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।